नाज़रीन, सिंध में पानी खोट शिदत अख्तियार करे वही है। गुड्डू ऐं सखर बैराजन वटि बि पानी खोट रिकॉर्ड कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां राब्तो कयो आहे इनायत भट्टी सां। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेको तरबेला डैम में पानी जेका लेवल है 150 फुट घटिजी वही है। इन वक्त पानी जेका सतह है उहा 1550 घटिजी 1400 फुट ते पहुची वही है। डैम मां रोज़ानी 2 फुट पानी जेका अखराजात है उहा डैम डेढ़ लेवल खां 2 फुट रहिजी वियो आहे। असांजी जेका ॻाल्हि ॿोलजे आहे सखर बैराज जे कंट्रोल रूम जे इंचार्ज सां हुनजो चवणु आहे जेकॾहिं बारिशूं न पियूं ऐं गिलशेयर न पकिड़िया त ईंदड़ 24 कलाकनि मां 48 कलाक दौरान डैम ख़ाली थी वेंदो ऐं डेढ़ लेवल ते हलियो वेंदो। ऐं ॿिए तरफ़ जेको हिन वक़्तु जेका डैम में पाणी जी जेका आमद आहे उहा 50,000 200,000 क्यूसिक हुजणु घुरिजे ऐं अखराजात जेके आहिनि उहे 60,000 क्यूसिक आहिनि। ऐं सिंध सूबे में हिन वक़्तु जेका पाणीअ जी शदीद खोट हलणु पई उन बावजूदि पंजाब सूबो जेका सो बंदि करण जेको पंजनि केनाल खे खोलियो वियो आहे जितां जेको 500 क्यूसिक जेको पाणी आहे उहो 3 ॾींहंनि खां जेको आहे सो खणी रहियो आहे। ऐं जेको चश्मा जलम लिंक केनाल आहे उन मां 1,000 क्यूसिक जेको पाणी आहे जेका खणत जेका अॼु बि जारी हुई ऐं मजबूरी तौर ते हिन वक़्तु ज़बरदस्ती 1500 क्यूसिक पाणी जेको आहे सो खणी रहियो आहे। जॾहिं त सिंध सूबे में जेके बैराजूं आहिनि उते पाणी जेका खोट आहे उहा 34 सैकड़ो ते पहुती आहे। ऐं पाणीअ जे माहिरनि जो जेको चवणु आहे जेकॾहिं बारिशूं न पयूं गिलशेयर न पकिड़िया त जेका खोट आहे उहा 40 सैकड़ो ते पहुची वेंदी। ऐं हिन वक़्तु सिंध सूबे जे बैराजनि में ऐं उन्हनि मां निकिरंदड़ जेके वाहन शाखनि ते पाणी जी जेका शदीद खोट लहंदड़ आहे। शाखनि तां जेका वाराबंदी जे करे सखर बैराज खाॿे पासे खां आबाद थींदड़ ज़मीननि ऐं पिणु पूरो पाणी वक़्त ते न पहुची सघंदो, जंहिं करे जेके आबादगार आहिनि उहे वणनि जेका पोखाई लाइ इंतिहाई परेशान आहिनि। ऐं जेको आहे सो मां ॿुधाईंदो हिन वक़्तु गुड्डू बैराज वटां 39 सैकड़ो, सखर बैराज वटि 33 सैकड़ो, जॾहिं त कोटड़ी बैराज वटि पाणीअ जी खोट 49 सैकड़ो रही आहे। जी इनायत, तफ़सीली ख़बर ॾियण लाइ तव्हांजी महिरबानी।